मुफ़क्किर शाइर डॉक्टर अल्लामा इक़बाल जो 148 जन्म ॾींहुं सॼे मुल्क में अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। पाक नेवी तरफ़ां गार्ड ऑफ ऑनर पेश करण सां गॾु पाक रेंजर्स पंजाब जो दस्तो पंहिंजे फ़र्ज़नि तां रिटायर थी रवानो थियो। पाकिस्तान नेवी जे कमांडर सेंट्रल पंजाब रियर एडमिरल सोहेल अहमद पाक रेंजर्स ऐं पाक नेवी जो मुआइनो कयो। लाहौर में अल्लामा इक़बाल जे मज़ार ते गार्ड्स जी तब्दीली वारी हिकु शानदार तक़रीब मुनक़िद कई वई। उन मौक़े ते पाक नेवी जे हिकु दस्ते खे गार्ड्स जा फ़र्ज़ सौंपिया विया। गार्ड्स जे तैनात थियण खां पोइ एडमिरल नवीद अशरफ पाकिस्तान नेवीअ जे आफ़ीसरनि सेलर्स मज़ार ते चादर चाढ़ी। अल्लामा इक़बाल 9 नवंबर 1877 ते लाहौर में जनम वरितो। हुन शुरूआती तालीम लाहौर में हासिल करण खां पोइ आला तालीम हासिल करण लाइ बरतानिया वियो। अल्लामा इक़बाल खे मशरिक़ जे शाइर तौरु सॼी दुनिया में सुञातो वञे थो। संदसि ख़्याल अॼु बि नौजवान नसुल लाइ हिकु मशल आहे। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त ओभर जे शाइर डॉक्टर अल्लामा इक़बाल जो ज़हनी विरसो नसलुनि लाइ रोशनी जो ॾेख रहंदो। अल्लामा इक़बाल जे ॾींहं ते सदर ज़रदारी चयो त अल्लामा इक़बाल मुसलमाननि जी आज़ादीअ लाइ शऊर जाॻायो। संदसि 1930 में अलाहाबाद मुसलमाननि लाइ कयल तक़रीर ख़ुदि मुख़्तियारीअ जो बुनियादु रखियो। पाकिस्तान खे ख़ुशहाल पुरअमन ऐं मुतहद बणाइण लाइ हर कंहिंखे किरदारु अदा करणो पवंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त संदनि अल्फाज़नि में ताक़त हुई त उहे मुस्लिम उम्मत खे पंहिंजे हक़नि लाइ जदोजहद करण ऐं आज़ादीअ लाइ अॻिते वधण लाइ मुतासिर करे। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण ओभर जे शाइर अल्लामा इक़बाल जे 148 जन्म ॾींहं जे मौक़े ते चयो आहे त अल्लामा इक़बाल जे ख़्यालनि ऐं शाइरी हर दौर जे नौजवान खे उन जी सुञाणप ख़ुदि मुख़्तारी ऐं क़ौमी शऊर सां रोशन कयो। नौजवाननि लाइ ज़रूरी आहे त उहे इक़बाल जे ख़्यालनि खे पंहिंजी ज़िंदगीअ जो हिसो बणाइनि त जीअं उहे पंहिंजी सलाहियतुनि सां मुल्क ऐं समाज जी तरक़ीअ में सरगर्म किरदारु अदा करे सघनि। 27वीं आइनी तरमीम ते मुस्लिम लीग नून ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी विच में थियल ॻाल्हियुनि मूजिबि पीपल्स पार्टी सदर जे उहिदे लाइ उमिरि क़ैद जी सज़ा ऐं क़ौमी एहतसाब ब्यूरो जे ख़ात्मे जो मुतालबो कयो आहे। आइन जे आर्टिकल 248 मुताबिक़ सदर खे संदसि उहिदे जी मुदत दौरान कंहिं बि क़िस्म जी फ़ौजदारी कार्रवाई खां छूट ॾिनी वञे। सदर या गवर्नर ख़िलाफ़ संदसि उहिदे जी मुदत दौरान कंहिं बि अदालत में को बि केस या फ़ौजदारी कार्रवाई जारी न कई वेंदी। पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां सदर जे उहिदे खां पोइ बि ताहयात छूट ॾियण जो मुतालबो कयो वियो आहे। पीपल्स पार्टी नेब खे ख़तमु करण सां गॾु 2006 में पीपी ऐं नून लीग विच में थियल मुआहिदे चार्टर ऑफ डेमोक्रेसी खे बहाल करण जो पिणु चयो आहे। नेब खे हिकु आज़ाद एहतसाब कमीशन सां तब्दील कयो वञे जेको पार्लिमानी निगरानी हेठि शफ़ाफ़ तरीक़े सां कमु कंदो।